तो सुञाणे तो गुतू चौथो हणी चरके जा पुत्र। अरे गाल तो बुध बिस्मिल्लाह। अरे गुलाब आहे जा यार माफ कजा मां तोखे कोन सुञातो। हाणे किथे सुञाणी ते अधुरिया बुथिया। मां चवां थो त मूंखे पंहिंजनि वेगन पुटनि खां 50,000 रुपयो वठी ॾे न त उफट मारींदो साईं। अरे छा चई? कोन ॿुधई। मूं चयो मैं ओझरिया बुथिया। न न बाबा उने खां पोइ अरे उफट मारींदो साईं। न न रे न न उने खां पहिरियां इहो अरे हू कोन चई वेगा वेगा। हाँ ये वेगा पुट सापा वारा छोरा। अरे गुलाब तुझे बात त बेशल गुलाब हुजे बड़ू मिस्री बड़ू रसगुल्ला बड़ू बर्फी यो हुकुम कर। बस बस मारा पोई बीमार कंदे छा। घणो मखण न हण मूंखे पैसा खपन पैसा। अरे बाबा सॼो ॻोठ नथो वञे त साबा मुंहिंजी आहे ऐं मां साबा जो हा। पर मनु ऐं खबो के मुंहिंजो वेगो पुट चई सम्झ त तूं मुंहिंजो अधु निकाह कराए छॾियो ऐं रूह ख़ुशि करे छॾियो। अरे साबा ने तुंहिंजा 50,000 आहिनि न त मां तोखे 60,000 ॾींदुसि जीअं मेरा घबराए छो थो ॾींदुसि। मतलब त हल त पुॼाए मूंखे हींअर पैसा खपन हींअर। अरे मतलब त मूं मेहराब जी ज़ुबान ते तोखे एतबार कोन्हे। अरे पापा इहा केड़ी वडी गाला सुबह जो 60,000 मुखो फाजू वारे होटल ता वठी वंजा न त जेका सजा चोर जी सा समझ मुंहिंजी। घबराए न जाने पुत्र। ठीक आ न घर तुंहिंजो परिया न घर मुंहिंजो परिया। सुबह जो 10 बजे याद रखजांइ। अरे चरिया सुबह जो बस तू पंहिंजा पैसा वठी वंजा। हाणे हल हल डर किसको लाल खान तोखे ला खबर आहे ला न केड़ी फकीर साईं? नवाब खान को मुझे बाजे दा कोन वीडियो तई जाबर खान सब घट कान कई तस। फकीर कीअं भला तांके का खबर ही कानी का। अरे लाल खान ऐं शाहू खान पाण के समझो त चोटिया मुर्स माण्हू त पर एतरी खबर बि नथा रखो। सवा जानवर थियो रहिया पिया आहियो। अड़े जरा जाबर खान में का हूंदी थूम इन नवाब खान के जेरो न छॾींदो आहे। खबर त पए सोबत फकीर थियो छा आहे? अरे नवाब खान ही समझ त जाबर खान वारे पुट के मारे चुको थई। ये समझ त मोह बचो आ जाबर खान का वडी नो है न वो खणायो थई। नवाब खान ही ता है जंहिंजो जाबिर खान सा नगावती झेड़ो तो हले। शाहू पी थुर पाए पता यो कम शेर कयो हुजे। नादा वडा शेर कंधार मुर्सा कंधार वो तो ये कौन थो करे सके। बाकी हुन जो बा टड़ो आहे मता थी सके उन्हें कयो हुजे। शाहू सफा चरियो शेर वारा नवाब खान जे चवण ते कुछ भी करे सकन था। नवाब खान शेर वारा धार धार न थई। लाल खान असा का जाबर खान का पोइ नवाब खान अचो तोमियन तोमी। फकीर नवाब खान कुछ भी करे विझे पर मरन तो असा जे हथों मरंदो। फकीर मिल्कियत जो मालिक बणजण खां अदा वडा के नथो रोके सके। जैसी छोकरी जाबर खान न आ तेसी तई नवाब खान जे मिल्कियत जा वारसा नथा थी सको। ए हरू भरन जो हवाला न कटियो तो वेठे वेठे ता ते फाड़ा मारियो आई बद गाजू कयो खाई खाई सुजी पिया बई बार कुछ तो का खैरत कयो। चंगो लाल खान तमाम खुदा हाफिज बाबा। फकीर साईं ये के मिंते बे बाबा रात रहणी पवंदई। असा वट वडा हवाल आहिनि कचरियूं कयूं कोन छॾींदासीं। वे फकीर असा के जोरी रहाए वई हाणे तू वनी तो। लाल खान कमारो माण्हू आहियां तां रे छा कयां बाबा। हेॾे ॾिस बाबा हथ था ॿधूं बे चओ था हां तो भला ए रात कयूं टकड़ा। इहो कम तू ॾाढो भलो कयो जो छोरी का मोबाइल फुरे वरतई न त फोन ते पी मां के रोज पई आवाज ॾिया। बाबा हाणे इहा ॻाल्हि लिकियल कोन्हे का त सोनोए पंहिंजे पीउ खे चई नज़ीरा खे खणायो। हाणे तव्हां ई ॿुधायो हुनखे कहिड़ी सज़ा ॾियां। मारणो न आहे फराज़ जेकॾहिं मारियोसूंसि न त फांसी पवंदासीं
त पोइ तलाक ॾेई छॾियांसि? न फराद न, इन छोरी जी सज़ा मूं सोचे छॾी आहे। हाणे ना इनखे तलाक ॾियणी आहे न इनखे मारणो आहे। एतिरो तड़पाइणो आहे जीअं नवाब खान तौबा तौबा करे। बाबा सोनू त शहर वञण लाइ तयारु वेठी आहे, पर मां हुनखे कमरे में बंदि करे छॾियो आहे त जीअं उहा निकिरी न वञे। केॾांहुं निकिरी वञे? सोनू खे सुभाणे ॿी जॻह ते लिखाए नवाब खान खे फोन करे ॿुधाए छॾ त सोनू शहर आई अथई। पोइ ॾिस त नज़ीरा खे कीअं थो ज़ाहिर करे। बाबा मां त चवां थो त हिकु ई सुर खाइजे, त पोइ नवाब खान खे विच सॼी ज़िंदगी जी सज़ा ॾेई छॾिजे। सोनूअ खे मारे हुनजो लाश हुनजे पीउ ॾे मोकिले थो छॾियां, ऐं पोइ मां रुपोश थी थो वञां। पोइ छा थींदो नवाब खान खे? 4 ॾींहं रोई करे चुप करे वेंदो। ज़िंदगी त तुंहिंजी बर्बाद थी वई। बाबा बाक़ी तव्हां सोनू खे कहिड़ी सज़ा ॾियणु था चाहियो? सोनू सां गॾु मां नवाब खान जे पूरे खानदान खे सज़ा ॾियणु चाहियां थो। सॼी ज़िंदगी सोनू जो मुंहुं ॾिसण न ॾींदुसि। इहा बि ख़बर न पवंदनि त सोनू ज़िंदा आहे या मरी वई। सोनू खे पंहिंजे घर मां कढी किथे लिकाईंदासीं? अहिड़ी जाइ ते लिकाईंदासीं जिते न पाणी मिलंदुसि न मानी। ॾींहुं राति तड़पंदे गुज़रंदसि, अकेली वेठी उबासियूं ॾींदी। सही सोचो थी बाबा, ये लाइक़ भी इन ही सज़ा जी है। तूं रातों की रात सोनू जो ख्याल रखजा। बाक़ी सुभाणे ॾींहुं थियण सां मां बंदोबस्त करे छॾींदुसि। बादल तूं ऐं ॾिनो शाम जो घर पहुची वञो। हाज़िर जाबिर खान, तू को फिक्र न कर। फराज़ तूं घर हल, छोरी के कमरे में ॿाहिरि कढ। मां घर जे ॿाहिरां ॿाहिरो बीहारे थो छॾियां। बाबा पंहिंजो केतिरो न भलो थियो। ज़मीन सफ़ा घर जे वेझो आहे। रानी थी ज़मीन घर के वेझो हुजे या परे, तोखे कम तो ॿिन्ही में ही करणो आहे। रानी थी तूं ॾांहुं खजंदड़ कहिड़ियुनि कहिड़ियुनि नज़रुनि खे मां रोके सघंदुसि? बाबा मोजड़ियूं अलाए घणियूं औरतूं ॿनियुनि में कम कंदियूं आहिनि, उहे बि त कंहिंजा नंग हूंदा। मजबूरियूं इंसान खां महिनत कराईंदियूं आहिनि, ऐं मां बि महिनत कंदसि। बेगा वक्त जो घर में आयो आहे, सो बि चोरनि जी रानी खे तलाक नहीं थे जो माणा आयो आहे। चाचा राम रानी जो ॾोह पुछिया, कोई बि मां ईअं न कयां। बाबा तू रहमान खां को बि सवाल न कर। रहमान वे जे तू वेहण चाहीं त। रानी तूं तीअं न ॻाल्हाए। ख़बर न आहे मूंखे कीअं ॻाल्हाइणु घुरिजे। मां तोसां ॻाल्हाइण जहिड़ी आहियां बि अलाए कोन। रानी तूं ग़लति न सोच कि मयारू न ॾे। मां मुंहुं धोई वठां, पोइ हमेशा जे लाइ तोसां गॾु रहंदुसि। रहमान रत सां रंग लॻूं त भवाए त भरिजी वेंदा आहे। माण्हू माण्हू न पर हू जानवर लॻंदो आहे। चाचा राम सां सही तो चई, रत सां मुंहुं तो रंग सघिजे थो न। बाबा अल्लाह जो वास्तो थी सब्र कर। रहमान ॿियो ॿुधाए किथे थो रहीं? शहर में फुटपाथ तुंहिंजी ॾाढी सिक लॻी, हुनजे करे लोग खां लिखी तोसां मिलण आयो आहियां। महिरबानी जो तो मिलण आयो। छा कंदो आहे? मज़दूरी। अच्छा न रहमान मूंखे तुझे पैसनि जी ज़रूरत न आहे। मूंखे तुझी ज़रूरत आहे। रानी मां तो तोसां गॾु आहियां। 3 चौथे ॾींहं तोॾे
तॾहिं पियो ईंदुसि। रहमान पुटा, अॼु तूं घर में रह, बाक़ी तॾहिं अचिजांइ जॾहिं तूं ॻोठ में रहण जहिड़ो थी। बाक़ी असांजो फिक्र न कर, राणी ऐं मूं ॿनी ॿारो झलियो आहे ऐं तोखां सवाइ बि असां ज़िंदा रही सघूं था। राणी थी वञ, रहमान लाइ मानी करे वठ। राणी वञ, दरवाज़ो बंदि करे। छो बंदि कयां? तूं वापसि वेंदे न? मां त रोज़ तुंहिंजे ओसीड़े में दरवाज़ो खुलियल रखंदी आहियां ऐं सॼी रात जागी तुंहिंजो इंतज़ार कंदी आहियां। मूंखे कमरे में बंदि करे छो रखियो? इन्ही करे त तोखे बा अमानत नवाब खान ताईं पहुचाइणो आहे। हा बाबा, पहुचाए हिनखे हिनजे पीउ वटि। मूंखे हिन जहिड़ी ज़ाल जी का बि ज़रूरत न आहे। छा थी आहे फराज़ तोखे? कल्ह तूं मूंखे शहर न पे छॾी ऐं अॼु चईं थो त तूं पाण वञ हली। आख़िर चक्कर छा आहे? भली मां तोखे साल कैद रखां, पोइ बि तूं पंहिंजी दिलि मां नफ़रत न कढी सघंदी। बाक़ी तोखे बांदी बणाइण मां कहिड़ो फ़ाइदो? छोकिरी, तूं जल्दी में तयार थी त मां तोखे शहर छॾे अचां। तव्हां ॿिन्हिनि मूंखे एतिरो बेवकूफ़ सम्झो आहे छा? मूंखे फोन ॾियो, मां घर फोन कयां, पाण ई मूंखे वठण ईंदा। मूंसां गॾिजी हलण में छा आहे? मूंखे ख़बर आहे त तूं मूंखे काॾे वठी वेंदे। राति मूं तव्हां ॿिन्हिनि जूं सॼियूं ॻाल्हियूं ॿुधियूं। बुद्धि वरितो अथई त पोइ छा आहे? जामुल, हिनजा वॻा थैली में विझ। चाचा जाबिर खान, इहा तुंहिंजी भुल आहे त तुंहिंजे ई ॻोठ में मां अकेली छोकिरी तोखे कुझु न करे सघंदसि। मां सॼो बंदोबस्तु करे छॾियो, पंहिंजा कपिड़ा ऐं ज़ेवर थैली में विझी छॾिया आहिनि। तव्हांजी गाॾी हले छो देरि कई आहे? खबरदार जाबिर, पुलिस जे घेरे में आई। तव्हां बिना इजाज़त जे मुंहिंजे घर में छो आया आहियो? असां वटि तुंहिंजे ऐं फराज़ जे गिरफ़्तारी जो वारंट आहे। छाजा वारंट? कहिड़ो असां खून कयो आहे? तव्हां नवाब खान जी नियाणीअ खे नाहक कैद रखियो आहे। अरे सोनू त मुंहिंजी ज़ाल आहे। आहियां मां तुंहिंजी ज़ाल ऐं शहर अची कोर्ट में इहो साबित कजांइ मां तुंहिंजी ज़ाल आहियां या न। गिरफ़्तार कयो हिन ॿिन्ही खे। न सेशो साहब, हिन ॿिन्हिनि खे आज़ाद रहण ॾियो। मूंखे जल्दी शहर पुॼायो। परेशान छो थो थी चाचा जाबिर खान? तोखे ख़बर आहे न त मां नवाब खान जी धीउ आहियां। हिकु न पर ॿ मोबाइलियूं हूंदियूं आहिनि मूं वटि। चाहे तो मैं तोखे चाचा नवाब खान लाइ ठाहे ॾियां। थोड़ी देर वेह त मूंखे कुझु तोसां ॻाल्हियूं करणियूं आहिनि। विहां कीअं? मेरी मम्मी तो नाराज़ थी वेंदो। उनजो तूं फिक्र न करी, मूंखे रुगो चाची नवाब खान जी घर वारी जो नंबर मिलाए ॾे। अम्मा हजान जो नंबर? उमल ख़ैर त आहे न? रुगो एतिरो पुछंदीमांसि त मूंसां कहिड़ी दुश्मनी हुयसि। दुश्मनी? अम्मा हजानी तोसां कहिड़ी दुश्मनी आहे? ज़रूर का त दुश्मनी हूंदसि न जो मुंहिंजी शादी मीरमल सां करायईं। मां सम्झी वियुमि उमल त तूं अम्मा हजानी सां छा थी ॻाल्हाइण चाहीं। तूं इहो न सम्झ त अम्मा हजानी खे मीरमल जे मामले में का ख़बर न आहे। मूंखे ख़बर आहे त हिन सभु कुझु ॼाणींदे बि मूंसां दुश्मनी छो कई। मुराद, मां त हुनजी धीउ जहिड़ी आहियां, पोइ मूं ते एहसास छो न कयईं? उमल, हाणे गंद फैलाइण मां को फ़ाइदो कोन्हे को। माठ करे मीरमन सां ज़िंदगी गुज़ार, इन में सभिनी इज़त आहे। मुराद, मीरमन चरियो करियो मुंहिंजे सिर जो साईं आहे, पर हिकिड़े फ़क़ीर माण्हू सां मां सॼी ज़िंदगी हीअं गुज़ारिया जेके औरत ऐं मर्द जे एहसासनि जी का बि ख़बर न आहे। उमल, तूं ग़लति कोन थी चईं, पर न चाहींदे बि तोखे मीरमन सां ज़िंदगी गुज़ारणी त पवंदी। मुराद, मूंसां धोखो थियो आहे। मां पंहिंजे एहसासनि खे कुछ देर लोली ॾेई सुम्हारे त सघां थी, घुटो ॾेई मारे न थी सघां।
मुमल मां समझा तो एक जिंदा इंसान कॾहिं मुर्दे इंसान सां दफन थियण पसंद कोन कंदो। मुराद मूंखे ॿुधाए त मां छा कयां? मूंखे ख़ुदकशी खां सवाइ ॿियो को रस्तो ई नाहे। बाक़ी मुमल तू जिंदगी में एतरी तंग आई? मुराद मां जीअण थी चाहियां पर मीरमन जे गॾु रहण सां मरी वञण बहितर आहे। मुमल जेकॾहिं तू चाहीं त मां तुंहिंजी जिंदगी बचाए सघां थो। मीरमन सां गॾु रहंदे तोखे मीरमन जी का शिकायत न हूंदी ऐं तुंहिंजी जिंदगी बची पवंदी। नवाब खान ऐं शेर खान जी इज़त बुगाड़ी कोन थींदी। कीअं मुराद? अॼु खां पोइ मीरमन जे पारां मां तोसां प्यार ऐं मोहबत जूं ॻाल्हियूं कंदुसि ऐं तुंहिंजी दिलि विंदरी पवंदी। ऐं ॻाल्हियूं कंदे जेकॾहिं असांखे केरु ॾिसी वठो त पोइ केरु कुझु कोन चवंदो छो त हर को मीरमन जे हाल खे ॼाणे। मालिक मुझे न्याणीअ जे मथे त मुड़ुस जी छांव त लाहे छॾी। छा तुंहिंजे आसमान में ककरनि जो काल आहे जो मुंहिंजे न्याणीअ जे मथे ते छांव जी हिकिड़ी ककरी मोकिले सघी? बस तुझे हार पे खड़ जी मानो तो नहीं सका नंदी अंजी लागू तो के कोने जने हो तो तुझे हाथ रत तो जनाई मजबूर पी सदो रहे केड़ी जरूरत आ तो के हार पे खड़ जी ये जख्म तुझे हथन जाना पर मुझे दिल पे है। लाहे जरूरत तुझे हार पे कच्ची। बाबा मोहब्बत करण वारा त हर मुश्किल के मुंह ॾियण जी सघ रखंदा आहिनि। बाबा इश्क में इम्तिहान त हर कंहिंखे ॾियणो पवंदो आहे। कहिड़े इश्क जी ॻाल्हि थी करी कहिड़ी मोहब्बत जी ॻाल्हि थी करी उन रहमान लाइ पाण खे अज़ाब पई ॾिनी जेको कॾहिं बि तुंहिंजे कद ते शक जी तलवार परी न कंदो। उन रहमान जे इश्क तो कीअं थो कयो आहे जंहिंखे एतिरो अहसासु न थियो त उनजे वञण खां पोइ तुंहिंजे मथां कहिड़ी क़यामत कड़कंदी। बाबा जॾहिं रहमान सां मुंहिंजो को लेखो ई न आहे त पोइ ये ॻाल्हियूं मां छो सोचां? ॾिसो ही पंजनि हथनि ते लिखूं तुझे हथनि ते ज़ख्म न पर मुंहिंजे दिल ते ज़ख्म आहिनि। छा तूं रहमान जे हथनि ते ई ज़ख्म ॾिसी सघंदी आहे? न
रहमान से तू कदे का मोहब्बत कदी है चमैना अच्छा साल पर मां तो तुसा उन वक्त का मोहब्बत कंदो है जॾहिं खां तू 28 साल जी हुई है पंजे बात सां गिरह चवाड़े तो की कराईंदो हुयसि सॼी रात सीने ते सुम्हारे तोखे लोलियूं ॾींदो हुयसि अॼु अची ॾाढी थी तुंहिंजे सुम्हण खां पोइ सुम्हंदो आहियां मुजाबा मां तुझे एक ॾींहं जो भी थोरो न लाए सघंदसि मां तुंहिंजी औलाद जो आहियां अॼु ताईं मां तुंहिंजे मट काइनात में कंहिंखे ई न सम्झो आहे मुंहिंजो त तोसां रत जो रिश्तो आहे मुझे रूह जो रिश्तो था रहमान सां ये बे रिश्ता टुटण जा ना आहिनि बाबा